अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी सन अब्बासी किताब आहे हुडो थी हुॾीअं मुख़्तसिर रिव्यू या जाइज़ो हिसो ॿियो। हिन किताब जो मुख़्तसिर रिव्यू या जाइज़ो हिसो पहिरियों हिन किताब जी शुरू करण खां अॻु में पेश करे चुको आहियां। हाणे हिन किताब जूं 56 क़िस्तूं मुकमिल थियण खां पोइ वरी अव्हां जे ख़िदमत में हिन जो हिसो ॿियो पेश करे रहियो आहियां। सैयद हसामुद्दीन राशिदी जो ही किताब रॉयल साइज़ में 341 सिफ़नि ते मुश्तमिल सिंधी अदबी बोर्ड पारां संदसि आत्मकथा ऑटोबायोग्राफी या पंहिंजी कहाणी पंहिंजी ज़ुबानी जे नाले सां शाया कयो वियो आहे। नाले में त ही किताब सैयद हसामुद्दीन राशिदीअ जी आत्मकथा आहे, पर हिन सॼे किताब में पीर साहब जी ज़ात जो ज़िक्र ज़िमनी मुख़्तसिर ऐं मामूली आहे। बाक़ी सॼो किताब मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि रवैयनि माहौल सूंहं सोभिया हालात ज़िंदगी अदब शाइरी सहाफ़त सकाफ़त उथणी विहणी पीरी मुरीदी दरगाहुनि ख़ानकाहुनि गादियुनि मसनदुनि गादी नशीननि जे करतूतनि ऐं खलूरनि ज़मींदारनि हाकिमनि कामोरनि जे शौक़नि शिकारनि ऐं ओरछाइनि जी कहाणी आहे। सैयद हसामुद्दीन राशिदी हिकु नाकाम शाइर सचो सहाफ़ी अफ़साना निगार मुहक़िक़ तारीख़दान आलिम सिंध जी हिकु वॾी कदावर शख़्सियत जंहिंजे ज़िक्र खां बग़ैर सिंध जी तारीख़ अणपूरी ऐं अधूरी आहे। संदसि ज़िंदगी हिकु विशाल गहरे समुंड मिसल आहे, पर हिन किताब में संदसि ज़िंदगीअ जो हिकु मुख़्तसिर हिसो सामईन ऐं क़ारिईन जे नज़रनि अॻियां गुज़रे थो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाड़काणे ऐं सखर में घारियल के ॾींहं के पल ऐं के घड़ियूं जंहिंमें पाण ईंदड़ मुहक़िक़ मौरिख़ ऐं सची तारीख़ जे तालिब इल्म जे ऐं मालूमात हासिल करण लाइ न सिर्फ़ु माहौल हालात वाक़ियात उथण विहण खाद ख़ोराक पढ़णु ओढ़णु मुहबत मिठास सखावत बलागत फ़हम फ़रासत महिमान नवाज़ी ऐं मौसम रस्मूं रिवाज बासर माण्हुनि जी ख़ुशामद ऐं कमज़ोरनि ते ॾाढ जो अखियुनि ॾिठो अहवालु ॾिनल आहे। पर उन सां गॾु सिंधी अदब जे तारीख़ जा बि माख़ज़ माग पंध पेचरा गस ऐं घेर ॿुधाए वियो आहे। ज़ुबान जो मान मर्तबो मिठास ऐं चाशनी बि आहे ऐं उन जो बिगाड़ ऐं उन ते थियल कहरी वार बि ॿुधाया अथसि। संदसि ज़िंदगीअ जी पूरी कथा तमामु वॾी ऐं हिकु अनमोल ख़ज़ानो आहे, जंहिंखे पाण शायदि कंहिं ॿिए जाइ ते बयानु कयो हुजांइ या अचण वारो को मुहक़िक़ आम अॻियां आणे पेश करे।